अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में भली कार मां तव्हांजी मेज़बान सबीन मेमन। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं गॾियल पार्लियामेंट जो इजलास मुलतवी थियण खां पोइ जिते हुकूमत मुंझियल नज़र अचे थी त उते अपोज़िशन पारां इहा दावा कई वञे थी त हुकूमत वटि नंबर पूरा न हुआ, इन करे पार्लियामेंट जो जेको इजलास आहे उहो ओचितो मुलतवी कयो वियो आहे। इत्तेहादियुनि पारां पिणु चूंड सुधारनि जे बिल जे हवाले सां एतमाद में न वठण ऐं मुशावरत न करण ते शदीद रद्द अमल कयो वियो आहे। ॿिए तरफ़ जेकॾहिं हुकूमत जी ॻाल्हि कजे त हुकूमत ईवीएम चूंड सुधारनि ऐं ॿियनि बिलनि बाबति कानून साज़ी लाइ मुख़ालिफ़ दुर खे राज़ी करण लाइ सरगर्म लॻी पई आहे। अपोज़िशन खे बिलनि ते ॻाल्हियुनि जी आछ वज़ीर आज़म अॼु इमरान ख़ान क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर सां पिणु मुलाक़ात कई। असद कैसर खे इहो टास्क ॾिनो वियो आहे त हू मुख़ालिफ़ दुर सां ॻाल्हियूं करे ऐं उन्हनि खे राज़ी करे। इन ते बि ॻाल्हाईंदासीं। इन खां अलावा ॻाल्हाईंदासीं त हिकु तरफ़ हुकूमत जेको आहे सो अपोज़िशन खे राज़ी करण में मसरूफ़ नज़र अचे थी, त ॿिए तरफ़ अपोज़िशन पारां पार्लियामेंट में हुकूमती कानून साज़ी नाकाम बनाइण ते पिणु इतफ़ाक़ कयो वियो आहे। इन हवाले सां असांखे अपोज़िशन नून लीग बशमूल पीपल्स पार्टी हिक ई मेज़ ते नज़र अचनि थियूं। इन ते बि ॻाल्हाईंदासीं। ॿियो ॻाल्हाईंदासीं सिंध में पीटीआई जूं वधंदड़ सरगर्मियूं। अॼु सदर आरिफ अलवी मीरपुर ख़ासि पहुतल आहे। कुझु ॾींहं अॻु में जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त असद उमर पारां कोटड़ी में जलसो कयो वियो हो। इन खां अॻु में शाह महमूद कुरैशी पारां थर में जलसो कयो वियो हो। पीटीआई सिंध में केतिरो स्पेस गेन करे सघंदी पीपल्स पार्टी जे अगेंस्ट, कोशिशि कंदासीं त अॼोके प्रोग्राम में इन्हनि मौज़ूअनि ते ॻाल्हि ॿोल करे सघूं। असांखे स्टूडियो में जिन महिमाननि जॉइन कयो आहे उनजो तारुफ़ कराईंदी आहे जमात इस्लामी सां ताल्लुक़ रखंदड़ डॉक्टर उसामा रज़ी साहब। डॉक्टर साहब वेलकम कहती हूँ, आपने प्रोग्राम में ज्वाइन किया। पीटीआई सां ताल्लुक़ रखंदड़ मुज़फ़र शुजरा साहब असां सां गॾु आहिनि। शुजरा साहब तव्हांखे भली कार, तव्हां प्रोग्राम में ज्वाइन कयो। पीपल्स पार्टी सां ताल्लुक़ रखंदड़ मेहताब अकबर राष्ट्री साहिब असांखे फ़ोन लाइन ते ज्वाइन कयो। मेहताब साहिब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में ज्वाइन कयो। महिरबानी सभीन। तव्हां ॿिनी महिमान जी इजाज़त सां मां मेहताब साहिब खां प्रोग्राम जी शुरूआत करणु चाहींदमि। अपोज़िशन आहे, मेहताब साहिब छा चवंदो पार्लियामेंट जो इजलास ओचितो मुलतवी थियणु, जॾहिं त हिकु ॾींहुं अॻु में वज़ीर आज़म हिन खे जहाद सां तशबीह ॾिए पियो, पर ओचितो इन तरह जो इजलास जेको आहे सो मुलतवी करण जो नोटिफिकेशन कढियो वियो, छा चवंदो? सभिनि खोड़ ॻाल्हियूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि त ॻाल्हाइण जे मामले में असांजा खोड़ लीडर्स जेके आहिनि से बिल्कुलु मोहतात कोन्हनि ऐं ख़ासि तौर ते असां जेकॾहिं वज़ीर आज़म जी ॻाल्हि कयूं, उनजी टीम जी ॻाल्हि कयूं त उहे इहा शइ अक्सर उहे अहिड़ी चई छॾींदा आहिनि या वक़्त खां अॻु में चई छॾींदा आहिनि जेका पूरी तरह सां एनालाइज़ थियणु कोन थियल हूंदी आहे ऐं जेके ज़मीनी हक़ाइक़ हूंदा आहिनि उन्हनि खां सम्झो खणी त या त नावाक़ियत हूंदी आहे या उनखे तमामु आसान वरितो वेंदो आहे। हाणे जिहाद आहे उन में जेकॾहिं पार्लियामेंट में वञण त मूंखे सम्झ में इहो नथो अचे त इहो जिहाद छो थो सॾियो वञे, छो त कानून साज़ी हिकिड़ो मुस्तक़िल अमल आहे ऐं कानून साज़ी कई वेंदी आहे अॼु जे लाइ न, 2 ॾींहंनि जे लाइ न, पर मुस्तक़बिल जे लाइ। पर असां अक्सर इहो ॾिठो आहे त हिते हर पार्टी पंहिंजे मक़सद ऐं मफ़ाद जे लाइ कानून ठाहिणु चाहींदी आहे ऐं हिन हुकूमत में तव्हां ॾिठो हूंदो त घणो करे ऑर्डिनेंसिस जारी थिया आहिनि ऐं ऑर्डिनेंसिस जी उमिरि हूंदी आहे 6 महीना। 6 महीननि में चलो ओॾी महिल जेका बि ज़रूरत हुई उहा त पूरी थी वई, पर जेकॾहिं उनखे तव्हां पूरी मुस्तक़िल कानून जी शिकिल ॾियण था वञो त उनजे लाइ तव्हांखे मेजॉरिटी थी खपे पई ऐं उहा मेजॉरिटी जेकॾहिं तव्हां बिल्कुलु यकीनी नथा बणाए सघो पंहिंजे ऐं पंहिंजे इत्तेहादियुनि जी, त पोइ उनखे पोइ वाक़ई गवर्नमेंट जे लाइ जिहाद ई हूंदो उन्हनि सभिनी खे गॾाइणु। पर इहे शयूं जॾहिं तव्हां वक़्त खां अॻु में था चओ, गैर ज़रूरी था ॻाल्हायो ऐं ॿिए ॾींहुं उहा शइ थिए कोन थी त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हुकूमती पार्टी या इक़्तिदारी पार्टी जेका आहे उन ते अपोज़िशन ज़रूरु उलरू बि कंदी, उन ते ॻाल्हाईंदी बि ऐं उहो चवंदी त हिननि खे उहो रिक्वायर्ड नंबर कोन्हे, इन करे उन्हनि खे शर्मिंदगी जो मुंहुं ॾिसणो थो पवे पियो। पर कानून साज़ीअ जो अमल जेको आहे 2 शयूं थियणु खपनि ज़रूरी। अहिड़ी ॻाल्हि त उहो कानून माण्हुनि जे हक़ में हुजे, अॼु जे लाइ न हुजे, 6 महीननि लाइ न हुजे, रुगो हुकूमत जेका हुकूमत करे पई उन्हनि जे लाइ न हुजे, पर उहा अॻिते ॾिसजे त अवाम खे उन मां केतिरो फ़ाइदो थो पए। उहो दूर रस नतीजा कढण वारो कानून हूंदो त थींदो, वरना इहो थींदो त हिकिड़ी हुकूमत वेंदी, वरी जेकॾहिं कानून कंहिं तरह सां मंज़ूर थी बि वियो त जॾहिं ॿी हुकूमत ईंदी त या त हुनखे ख़तमु कंदी या तरमीमूं कंदी। त इहे शयूं जेके आहिनि उहे सोचे सम्झे ॻाल्हाइणु खपजनि ऐं उनखां पोइ का शइ अॻिते कदम वधाइजे ताकी इहे अहिड़े क़िस्म जी जेका शर्मिंदगी या एम्बेरसमेंट थिए थी हुकूमत खे उहा न खणणी पवे, हुनखे वज़ाहतूं न ॾियणी पवनि।
बिल्कुलु ठीकु मेहता साहिब तव्हां ॻाल्हि कई त सोचे सम्झे ॻाल्हाइणु घुरिजे पर अफ़सोसनाक सूरत हाल है तो हुकूमती वज़ीर एक ॿिए खां पुछे बिना ॻाल्हाइनि था अलग अलग स्टेटमेंट्स हूंदियूं आहिनि। डॉक्टर साहब क्या कहेंगे इस वक्त हुकूमत बड़ा कॉन्फिडेंट थी अचानक से क्या हो गया? जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। देखिए ये जो सियासत इस वक्त पार्लियामेंट में हो रही है ये तो इक़्तिदार की जोड़ तोड़ की सियासत है। बिल्कुल। और इक़्तिदार की जोड़ तोड़ की सियासत का आवाम से कोई ताल्लुक़ नहीं है। और पीटीआई की हुकूमत अगर किसी वजह से यूं कर रही है और यूं कर रही है, आप देखें इस वक्त जो लोग साथ बैठे हैं अपोजिशन के नाम पर, तो ये कौन लोग हैं? ये वही हैं, चोरों का एक टोला है, लुटेरों की एक माफिया है, वडेरों, जागीरदारों, सरमायादारों का एक पूरा जम्मे गफ़ीर है जो वहाँ पे जमा है। और ये एक दूसरे के कपड़े जब उतारते हैं तो भी आप देखा करें कि ये किस तरह से एक दूसरे के साथ क्या करते हैं ये। तो इसलिए अभी कल तक ये एक दूसरे को क्या कह रहे थे, आज फिर एक दूसरे के साथ बैठ गए। इमरान खान का मसला ये है हम आवाम के लिए बैठे कि नहीं, ये अच्छा लतीफ़ा है जब वो ये बात कहते हैं तो हंसी आती है, ज़ाहिर है लोग हंस सकते हैं इसके ऊपर। जो इमरान खान का मसला है, देखिए इमरान खान की ख्वाहिशात जितनी भी हैं ना, वो सिर्फ ख्वाहिशात से वो अहदाफ हासिल नहीं हो सकते। मतलब अगर आप ये कहते हैं कि आप तब्दीली लाना चाहते हैं तो आपके साथ जो लोग हैं इन लोगों के साथ तो कभी तब्दीली नहीं आ सकती। ये जो जाली बुकरात हैं, पता नहीं क्या क्या नाम रखे हुए हैं इन लोगों ने, और ये कभी इधर होते हैं कभी उधर होते हैं, वो यानी सारा टोला इनके गिर्द जमा हो गया है। जिस तब्दीली की बात इमरान खान करते हैं वो एक पैराडाइम शिफ्ट है और वो सिस्टम में चेंज से आता है। वो सिस्टम में चेंज अगर आप लाना चाहते हैं तो आपको एक ऑर्गेनाइज्ड पॉलिटिकल फोर्स की ज़रूरत है। वो पॉलिटिकल फोर्स जब जिहाद करेगी, जिसे आप जिहाद से मुराद सियासी जिद्दोजहद, क़िताल नहीं, सियासी जिद्दोजहद, तो जब वो पॉलिटिकल फोर्स सियासी जिद्दोजहद करेगी तो वो आवाम के मुफाद में जाएगी। वो फिर करप्शन की जड़ों में तो ये जागीरदार और ये हुक्मरान तबका बैठा हुआ है ना। करप्शन तो सिम्टम है, करप्शन जो है एक बजाते खुद मर्ज नहीं है। तो ये जो करप्शन इनकी आप देखें ना, फिर तजादात पैदा हो गए। फिर उनके जो तजादात इस वक्त पिछले दिनों में जो तकर्रियों के मसले पे सामने आए थे, तो वो जो तजादात हैं उससे ये अब इन बगलें बजा रहे हैं, ये सब एक दूसरे के साथ बैठ रहे हैं और उससे जो है एक नया सिनेरियो जनरेट करने की कोशिश की जा रही है। दर पे ये मामला वफाकी हुकूमत के साथ हो तो रहे हैं। आवाम की सियासत नहीं है ये, इसका आवाम से कोई ताल्लुक नहीं है। आवाम तो पानी से महरूम है, आवाम बिजली से महरूम है, आवाम दाने से महरूम है, आवाम खाने से महरूम है, लिबास से महरूम है। आवाम जो है वो सर छुपाने की जगह नहीं है उनके पास। इन मसलों के ऊपर कौन क्या कर रहा है? कोई भी कुछ नहीं कर रहा। और ये कोई अचानक पैदा नहीं हो गया। देखिए हर आदमी कह रहा है कि इमरान खान, भाई महंगाई है, हम भी कह रहे हैं महंगाई है, गलत है, ये गवर्नमेंट उसमें शरीक है पूरी तरह। आपने वो काम नहीं किए जो आपने वादे किए थे, लेकिन ये तो एक तसलसल है, ये तो एक यानी ये बहाव पीछे से आ रहा है। ये इससे पहले जितने यहाँ पे बैठे रहे सब यही काम करते रहे। अब वो मंतकी तौर पे बात अपने मंतकी अंजाम की तरफ जा रही है, तो उस पर देखते हैं आइंदा क्या होता है। शुजरा साहब, हुकूमत वटि नंबर ओचितो घटि थी विया, इत्तेहादिन पारां भी नाराज़गी जो शदीद रिएक्शन जो इज़हार कयो वियो, इत्तेहादिन जी नाराज़गी जे ख़ौफ़ खां ओचितो इहो इजलास मुलतवी कयो वियो। महिरबानी समीर, कंहिं चयो त इत्तेहादी नाराज़ थिया आहिनि? इत्तेहादिन पारां ये त अंदर जो ख़बरूं आहिनि बिल्कुलु ख़्याली पोलाव आहे। उन्हनि चयो आहे त असां खां न मुशावरत कई वई, न असांखे एतमाद में वरितो। ॾिसो इहो ख़्याली पोलाव आहे ऐं ख़्याली पोलाव जेको पचाइणु चाहे हुनजी मर्ज़ी आहे। इत्तेहादी असां गॾु आहिनि, बल्कि मां त अंदरि ईअं चवंदो हमेशह पीपुल्स पार्टी बि इमरान खान सां गॾु आहे, हमेशह चवंदो। इल्ज़ाम था पीपुल्स पार्टी ते जी इल्ज़ाम न आहे, हक़ीक़त आहे। सेनेट जी इलेक्शन ॾिसो न, उन में पीपुल्स पार्टी छा कयो ऐं सेनेट जी जेको पंहिंजो स्पीकर चूंडियो उन में छा थियो। अंदरूनी खाने छो जो जॾहिं हीअ इलेक्शन थिए पई जंहिंमें असां बि हिसो वरितोसीं, त हुन में हिकिड़ो जनरल आयो आसिफ साहिब ॾे ऐं हुन अची डील कई सॼी, त बाबा सिंध तव्हांखे ॾियूं था ऐं तव्हां जेको इमरान खान जी सपोर्ट कंदा। इन ते बाक़ाइदे हुननि जो एग्रीमेंट थियो आहे ऐं उनजे करे सिंध में पीपुल्स पार्टी खे वरी हुकूमत मिली आहे। न पोइ जेकॾहिं इत्तेहादी बि राज़ी आहिनि, अपोज़िशन बि पीपुल्स पार्टी वॾी पार्टी तव्हां सां गॾु आहे, त पोइ मुलतवी थियण जो छा जवाज़ आहे जॾहिं अपोज़िशन जी बि परवाह न आहे तव्हांखे? असां बि चऊं पिया त अपोज़िशन खे थोरो साथ वठी करे ऐं उहे अॻियां हली करे उन्हनि सां गॾु थोरो घणो उन्हनि खे बि असां एतमाद में वठी करे उहो असां बिल पेश कयो। इन करे असांखे कंहिंजो बि हक़ कोन्हे। अपोज़िशन वारा कहिड़ा अपोज़िशन वारा? असां 100 दफ़ा चयो अथनि अचो मैदान ते, अचो निकिरो ॿाहिरि निकिरो, निकिरनि छो था ॿाहिरि? केतिरा दफ़ा मां टीवी ते चयो भाई अचो निकिरो न ॿाहिरि निकिरो न।
हिते पीपल्स पार्टी मुज़ाहिरो करे थी, इस्लामाबाद करे न, लाहौर करे न, क्यों छो नथी करे? उते त हिते भला जॉइंट अपोजिशन मुतहद थियण वञण वारी जॉइंट अपोजिशन छो था ख्याल कनि? ॾिसो न, तव्हां ॾिसो लॉन्ग मार्च थी जेका मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा कई, हुनमें बेनज़ीर भुट्टो साहिबा पाण अकेली वई न, असां गॾु हुआसीं, असां लटियूं खाधियूंसीं, असांजे पुठियूं फाड़ियूं हुयूं पुलिस, असांजे लटियूं वठियूं आहियूं, त उन स्टेप वरितो न। हाणे छा थी आहे? असल में छा आहे त अवाम पीपल्स पार्टी खां ऐं ॿियनि पार्टियुनि खां तंग आहे। तंग इन करे आहे जेका हीअ महांगाई ॾिसो था, को असांजे करे कोन्हे, हिननि जे करे आहे महांगाई। एॾो कर्ज़ु वठी आहे अध खां वधीक, उनजे करे महांगाई थी वई आहे। इहा महांगाई न थियणु खपे। असांखे बि ॾुख आहे पंहिंजो घणो, तमामु घणो। ऐं सोचो था त अपोजिशन जी जेकॾहिं परवाह न आहे शुजरा साहब, त वज़ीर आज़म छो टास्क ॾिनो आहे असद कैसर खे? ज़ाहिर आहे स्पीकर ई हमेशह ॻाल्हाईंदो आहे। अहिड़ा केतिरा ई मौक़ा पुराणा बि असांजे, जॾहिं मां पीपल्स पार्टी में हूंदुसि ऐं आसिफ अली ज़रदारी साहिबु जेको हूंदो प्रेसिडेंट हूंदो, त उहो बि इंस्ट्रक्शन ॾींदो हुयो यूसुफ रज़ा गिलानी खे ऐं सभिनी खे, तव्हां टास्क ॻाल्हायो। हिन में छा आहे? ॻाल्हाइण में छा आहे? सियासत जो मक़सदु बि ॻाल्हाइणो आहे न। जेकॾहिं उन्हनि ॻाल्हाइण लाइ रोकियो आहे पंहिंजे हिकिड़े इजलास खे, इजलास त थियणो आहे, अॼु न थियो सुभाणे थींदो, ॿिए ॾींहुं थींदो, टे ॾींहं थींदो, इजलास थींदो, पर हिकु टास्क ॾिनो वियो आहे त असां कुझु सभु जेके कोशिशि कयूं था, सभु जमहूरी पार्टी जेके जमहूरी पार्टी आहिनि असां गॾिजनि, त असां उहो बिल पेश कयूं ऐं असांजी उमेदु आहे त असांजो बिल पास थी वेंदो। हिन करे जो असां सोचूं था त असां पीपल्स पार्टी वरी अंदरूनी खाने असांखे वोट ॾींदी। ठीकु, मेहता साहिबा तमामु वॾी ॻाल्हि शुजरा साहिबु कई ऐं एग्ज़ाम्पल बि ॾिनई सेनेट जे इलेक्शन जे हवाले सां, त पीपल्स पार्टी अंदरे खाने असां सां मिलियल आहे। अंदरे खाने जे काइस आहे ईअं अहिड़ा इन तरह सां वोटिंग थींदी आहे त पीपल्स पार्टी धोखो ॾेई छॾींदी आहे अपोजिशन खे। अपोजिशन छा एग्री आहे हुकूमत कानून साज़ी करण में? हुकूमत खे केतिरी ॾुखियाई थींदी? अपोजिशन केतिरी कॉन्फिडेंट आहे त हुकूमत खे रोके सघंदी? ये सभु शयूं जेसिताईं के साम्हूं नथियूं अचनि पियूं, हर माण्हू पंहिंजे हिसाब सां दावा करे सघे थो। शुजरा साहिब खे शायदि वधीक ख़बरूं हूंदियूं त अहिड़े नमूने सां पीपल्स पार्टी धोखो ॾींदी आहे या गॾु थींदी आहे। माज़ी जा मिसाल वेझड़ा ई मौजूदु आहिनि मेहताब साहिबा सेनेट जा। जी 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 हूंदा, बिल्कुलु हूंदा। हाणे असां वटि इहा आहे त इहा जेका इक़्तिदारी पॉलिटिक्स थी थिए पई, उनमें सभिनी जा पंहिंजा पंहिंजा हिकिड़ा हदफ़ हूंदा आहिनि, टारगेट्स हूंदा आहिनि, त उन्हनि खे छा रखिणो आहे, छा वठिणो आहे, कंहिंजे चवण सां था कनि, या का अहिड़ी ॻाल्हि कोन्हे जंहिं ते माण्हू हैरान थिए। पाकिस्तान जी 74 सालनि जी तारीख़ में इहे सभु शयूं थींदियूं रहियूं आहिनि। हिन महिल बि जेको थिए पियो उहो बि का हैरान कुन ॻाल्हि कोन्हे। पर मां जेकॾहिं मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय तव्हां पुछंदव त हिन में कंहिं बि पार्टीअ खे मूंखे नथो सम्झ में अचे त को माण्हुनि जे मुस्तक़बिल जी या उनजे रोज़मर्रा जे मसाइल जी या उनजे तकलीफ़ुनि जी कंहिंखे कोई अहसासु या अदराक आहे। पर जेको पार्लियामेंट थी थिए, सेनेट थी थिए, असेंबलियूं थियूं थियनि पियूं, उहे कानून साज़ी माण्हुनि जे हक़ में करण जे लाइ ई उन्हनि खे मोकिलियो वञे थो। पर जिते इहो बि नथो ॾिठो वञे त फ़र्ज़ु कयो जेकॾहिं गवर्नमेंट या इक़्तिदारी हुकूमत जेका आहे हुकूमत उहा का पॉलिसी या उहा का शइ अहिड़ी आणे थी जेका अॻिते जे लाइ सूदमंद आहे, उन ते कोई नथो बहस। पीटीआई ने अभी तक तो जो किया है वो आवाम को मायूस किया है, और जो पीटीआई के सपोर्टर्स और फॉलोअर्स और वोटर्स थे वो भी इस वक्त डिफेंसिव के ऊपर हैं, और वो ख़ास तौर पे जो महंगाई की सूरत हाल है उसने तो चीज़ों को बहुत ज़्यादा एक्सपोज कर दिया है। उससे जो चीज़ वाज़े होकर सामने आ रही है वो ये है कि इमरान खान अगर इंडिविजुअल कैपेसिटी में चीज़ें करते रहेंगे तो वो फेलियर की तरफ जा रहे हैं, चले गए। लेकिन ये जो फेलियर है पूरी कौम, एज अ कौम हमें ये समझना पड़ेगा कि अब इस सिस्टम के अंदर डिलीवर करने की सलाहियत नहीं है। और ये फेलियर जो सिस्टम इस वक्त पाकिस्तान में प्रिवेल कर रहा है, जो हमारा फ्यूडलिज्म है, जो एक हुक्मरान तबके की बालादस्ती है 70-74 साल से, तो जब तक इस तबके की बालादस्ती रहेगी ये हालात इसी तरह से ख़राब होते रहेंगे, चेहरे बदलते रहेंगे। एक बहुत ही अच्छा चेहरा कह लें आप इमरान खान का आएगा, वो भी जो ढाक के 3 पार्टी साबित हुआ है उसमें कुछ नहीं किया उसने। तो इसलिए अब इस मुल्क को एक बहुत ही बड़े शिफ्ट की ज़रूरत है, एक सिस्टम के चेंज की ज़रूरत है, और उसके ऊपर इत्तेफाक है पूरी कौम का। पीटीआई की तरफ जो पूरी एक वेव गई है
तो वो चेंज के नाम पर गई है ना, कि तब्दीली चाहिए, हमें ये भी नहीं चाहिए, हमें ये भी नहीं चाहिए। तो हम 2 चक्कियों के पार्ट में पिस रहे थे, एक पीपल्स पार्टी थी, एक मुस्लिम लीग नून थी। अब ऐसा लग रहा है कि हम 3 चक्कियों के पार्ट में पिस रहे हैं। तो पिस तो अभी भी रहे। तो इसलिए अगर ये हुकूमत जीत जाते हैं, अगर ये क्राइसिस को फेस कर लेते हैं, तो भी ज़्यादा से ज़्यादा क्या करेंगे, अपनी हुकूमत बचा लेंगे। उनकी हुकूमत के बचने से मुल्क को क्या मिलेगा, अवाम को क्या मिलेगा, ये तो उसी तरह से सवालिया निशान है। अवाम तो मर गए। अवाम बिल्कुल। हाँ, ब्रेक जो वक्त है, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु है मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। महताब साहिब, हिन वक़्तु जेकॾहिं सिंध में जेका सूरत हाल आहे, फ़हमीदा सियाल खां वठी नाज़िम जोखे वारी जेका शहादत ताईं जो जेको मामिलो आहे, पीपल्स पार्टी ते इन हवाले सां तमामु घणी तनक़ीद कई थी वञे त भई पीपल्स पार्टी जा सिटिंग MPAs वॾेराणो या जागीरदाराणो सिस्टम बहाल रखंदे अचनि पिया ऐं अवाम खे उहे शयूं भोगणियूं पवनि थियूं। छा चवंदव? ॿ शयूं आहिनि। हिकिड़ो सिस्टम हुनखे तव्हां चई बि सघो था, न बि चई सघो था, पर असां वटि इलेक्टेबल जी पॉलिसी हले थी पई। असां वटि या पार्टियुनि वटि हिकिड़ो वॾो टाइम हुयो जंहिंमें हिकिड़ी नई क़यादत खे उभरणु खपंदो हुयो। पर इन में इहो थियो आहे त जेको माण्हू सहूलियत सां पंहिंजी का कॉन्स्टिट्यूएंसी ठाराए थो त खटी थो सघे पियो, त उहो ॼण त पार्टीअ जे मथे जो सूर लही थो वञे पियो। उहा भुटे साहिब वारो दौरु कोन्हे त जॾहिं माण्हू जिते बि चवंदा हुया त उनखे वोट ॾिबो हुयो। हाणे महिनत करणी पए थी। पर जेकॾहिं सां या बदकिस्मतीअ सां 3 केसिस अहिड़ा थिया आहिनि जंहिंमें पीपल्स पार्टीअ वारा इन्वॉल्व आहिनि, त उनजे तव्हां पार्टीअ जी पॉलिसी त नथा चई सघो। हिकिड़े इंडिविजुअल जो, हिकिड़े फर्द जो हिकिड़ो अमल आहे जंहिं केर बि माण्हू सही न चवंदो। तव्हां ॾिठो त जोखे वारे सिलसिले खां पोइ सिंध जो चीफ मिनिस्टर उते वियो आहे, उते पीपल्स पार्टीअ जा माण्हू उते विया आहिनि, उन सां ताज़ियत कई आहे, माण्हुनि खे ॿधायो पियो आहे। FIR में हुननि जा MNA जो नालो बि आयो आहे हुनजे। इन जो मतिलबु इहो आहे त जॾहिं माण्हू या उन्हनि जी उहे सभु हिकिड़े तरफ़ थियनि था त इवन पार्टीज़ आहिनि उहे बि सही या कीअं बि, पर उहे बि कानून जी पोइवारी करण ते मजबूर थी वञनि थियूं पियूं। साॻियो ई नमूनो लाड़काणे में थियो आहे। उते बि माण्हू लॻा पिया आहिनि सगोदो में, ऐं हुकूमत खे या पार्टी पीपल्स पार्टी खे उन्हनि जो पासो खणणु न खपे ऐं न खणंदा। छो त जेकॾहिं कानून जी हुक्मरानीअ खे काट रखिणो आहे त उनखे इहे सभु शयूं करणियूं पवंदियूं। त उन में 2 शयूं आहिनि, उन्हनि खे मिक्सअप न थियणु खपे। जागीरदाराना सिस्टम मुंहिंजे ख्याल में शायदि खणी अचे थो त सिंध जो माण्हू या कोई बि अकलमंद माण्हू इन सिस्टम खे हाणे मञण लाइ तयारु कोन्हे ऐं उनखे ख़तमु थियणो पवंदो। सो इन करे इहे जेका ॻाल्हि थिए पई, तमामु ख़राबु इहे इंसिडेंसिस थिया आहिनि। पार्टीअ खे ऐं पीपल्स पार्टी खे या हुकुमरान पार्टी खे करण ई न खपे। महताब साहिबा, ही जेको तव्हां चओ पिया FIR वग़ैरह, ही त अवाम में एॾो शऊर, एॾी सुजागी जेका तव्हां पाण बि शायदि मञंदो, जंहिंजे करे अवाम जे पुरज़ोर एहतजाजनि जे करे, धरणे जे करे उन्हनि जा नाला बासरनि जा जेके आहिनि से FIR में शामिल थिया। अञा बि हिकिड़े ॼणे जी गिरफ़्तारी न थी सघी आहे। सवाल इहो थो पैदा थिए, डॉक्टर साहब, सवाल ये पैदा हो रहा है कि सिंध की राजधानी कराची, लाड़काना पीपल्स पार्टी का गढ़, वहाँ से ही इतने बड़े वाक़यात, वैसे तो ओवरऑल पूरी सिंध में लाकानूनियत है बेड गवर्नेंस से, लेकिन पीपल्स पार्टी का गढ़ और सिंध की राजधानी कराची में इस तरह के जो ओपनली वाक़यात होते हैं, तो पीपल्स पार्टी की 13 सालों की हुकूमती अदवार में इस तरह के वाक़यात में कमी तो होनी चाहिए थी ना? नहीं, कमी ही नहीं, आपने बिल्कुल सही कहा, कमी नहीं। पीपल्स पार्टी का देखिए नारा क्या है। पीपल्स पार्टी कहती है कि जमहूरियत हमारी सियासत है, सोशलिज्म हमारी मईशत है। तो ये जो जागीरदाराना निज़ाम है, ये तो सोशलिज्म की लाश है। ये जो जागीरदाराना निज़ाम है, जमहूरियत की लाश है। जिस लाश के ऊपर खड़े होके आप जो है वो जमहूरियत की बात कर रहे हैं और आप सोशलिज्म की भी बात कर रहे हैं, तो ये तो इतना बड़ा तज़ाद है, इसको कोई भी पढ़ा लिखा बाशऊर आदमी कबूल नहीं कर सकता। इसी वजह से आप देखिए पीपल्स पार्टी पूरे मुल्क से तकरीबन साफ़ हो गई है। यहाँ पे भी एक जोड़ तोड़ के नतीजे में सिंध दिया गया है इनको। अच्छा, सिंध के अंदर भी बंदरबांट ये थी कि शहर जो है MQM ज़ाहिर है वो भी एक बनाया गया वजूद था, सियासी वजूद दिया गया उनको, और वहाँ पे दूसरे मामलात किए गए।
تو سندھ سے تو جاگیردارانہ نظام اب تک ختم ہو جانا چاہیے تھا نا. بھٹو صاحب تو آئے تھے یہ نعرہ لگا کے کہ ہم جو ہے وہ دور ہٹو سرمایہ داروں, دور ہٹو جاگیرداروں. بھٹو صاحب نے نعرہ لگایا تھا. تو دور ہٹو جاگیرداروں کے بعد پتہ چل رہا ہے کہ ان کی اپنی جاگیریں بھی سلامت ہیں ماشاءاللہ سے, بقیہ ساری. اور یہ جو جبر ہے یہ بڑھتا چلا جا رہا ہے, اس کی شدت میں اضافہ ہو رہا ہے. دیکھیے تانیہ خاص خیلی کا واقعہ ہوا, رمشا وسان کا واقعہ ہوا, تو یہ جو مسلسل یہ سب سمٹمز ہیں نا, یہ سب دیکھ کے چاول ہیں جن سے آپ کو پتہ چلتا ہے کہ نیچے کتنا لاوا پک رہا ہے. اور یہ جبر, یہ دو پاکستان جو عمران خان کہتے تھے کہ یہ دو پاکستان ہے نا, ایک حکمرانوں کا پاکستان ہے جو بڑا محدود سا طبقہ ہے, اور ایک بقیہ 98-99% عوام ہے جو کہ دبے ہوئے کچلے ہوئے لوگ ہیں اور جن کا کوئی والی وارث نہیں ہے, کوئی قانون ان کے پشت پہ نہیں آتا, کوئی ان کا تحفظ کرنے والا نہیں ہے. اسے کیوس کہتے ہیں, یہ انارکی ہے. انارکی عام آدمی کے لیے پورے سندھ میں, پورے بلوچستان میں, پورے پنجاب میں جو دبا ہوا طبقہ ہے اس کے لیے انارکی ہے یہ. اور میں آپ سے یہ بات عرض کروں گا کہ اس سے یہ بات بھی تو سامنے آ رہی ہے نا کہ سندھی کے اوپر سب سے زیادہ ظلم سندھی جاگیردار کر رہا ہے. سندھی کے اوپر یہ ظلم ایم کیو ایم تو نہیں کر رہی, یہ ظلم کرنے والا پنجاب کا چودھری تو نہیں ہے, سندھ کا جاگیردار ہے, سندھ کا وڈیرا ہے جو یہ کام کر رہا ہے. تو اس لیے بات بڑی واضح ہے, اور اب یہ بات کریلا اور نیم چڑھا والی کیفیت اختیار کرتی چلی جا رہی ہے. میں سمجھتا ہوں کہ اس ملک کو, یہ ملک اب جتنے تجربات کر سکتے تھا وہ کیے گئے ہیں, جو ہو سکتے تھے وہ کر لیے گئے ہیں. نہ کوئی مارشل لا اس کا علاج ہے, نہ کوئی اس قسم کے کوئی چمکتی ہوئی صورت کو آپ لے آئیں اور پیتل کو کہیں کہ یہ سونا ہے. کوئی پیتل سونا نہیں بن سکتا. ایک جینوئن پولیٹیکل جو ہے اسٹرگل اور پولیٹیکل فورس کی ضرورت ہے, ایک جینوئنلی یہاں پہ سسٹم کے چینج کی ضرورت ہے. اور جب تک اس ملک کا پڑھا لکھا باشعور طبقہ جو بھی ہے, کہیں سب جگہ اچھے لوگ موجود ہیں, سب جگہ جتنے بھی ہمارے پاس پڑھے لکھے لوگ ہیں, ان سب کو سنجیدگی کے ساتھ اس مسئلے کے اوپر غور کر کے ایک خاص سمت کے اندر آگے بڑھنا پڑے گا, تب پاکستان کے مسائل ایڈریس ہوں گے. ورنہ ہم غلامی کی زندگی گزار رہے ہیں اور غلامی در غلامی ہے, اور یہ اسی طرح چلتا ہے. شجرا صاحب چھا چوندو سندھ میں جیکا ہن وقت صورتحال ہے, اپوزیشن بن تے تمام گھنی تنقید بھی کئی ہے, ان معاملے کے کھیوں بھی ہے. اپوزیشن تو جائز ॻाल्हायो आहे, तनक़ीद त न आयो, जाइज़ चयो था भाई तव्हां अखियूं खोलियो, अंधा न थियो. क़ुरान शरीफ़ ते गोली हलाइण मज़ाक जो कमु आहे, इहे केरु हलाए सघे थो. इहे यहूदी ऐं उहो हलाए सघनि था न, बाक़ी मुस्लमान त क़ुरान शरीफ़ ते गोली न हलाईंदो आहे. असांजे सिंध में त रिवाज़ आहे जेके न्याणी साम्हूं अची वञे त न्याणी खे असां बख़्शे छॾींदा आहियूं, पर न्याणी हिकु क़ुरान शरीफ़ खणी जेकर बीहे थी ऐं न्याणी खे उहे गोली हणनि था, इन जो मतिलबु त सिंध में लाक़ानूनी तमामु घणी आहे. नाज़म जो कहिड़ो कसूर, हुननि चयो बाबा पंहिंजे घरनि जे भरिसां तव्हां हिते शिकार था कयो, का गोली लॻी ॿारनि खे असां छा कंदासीं. त उनखे घुराए करे मारियो वियो. न सिर्फ़ु हुनखे मार ॾिनी वई, हुनजे भाइरनि खे कुटियो वियो ऐं हुनजे लाश खे 50,000 रुपया ॾिनो हुनखे एम्बुलेंस वारनि खे, त लाश खणी कंहिं खॾ में उछलेजे. ऐं शाबस हुई एम्बुलेंस वारे जो सिधो खणी वञी थाणे ते पहुतो. 6 कलाक लाश जेको हुन में पियो हुयो इस्पताल में, पोस्टमार्टम न पियो थिए. हे चवनि था त असां सीएम वियो त कहिड़ो हुते को आसमान फाटी पियो. सीएम वियो त वञण सां पहिरियों ॿधे हा न. मलीर में मां तव्हांखे यकीन सां ॿुधायां त मलीर में हाणे जेको MNA MP आहिनि न, सभु मुंहिंजो पीपल्स पार्टी सां कंहिंसां वास्ता कोन्हे. हू आयल आहिनि कमाइण लाइ, आयल आहिनि ॾोकड़ कमाइण लाइ आयल आहिनि. हर हिकु MNA खां वठी हेठि ताईं हुनजो कमु छा आहे, ज़मीन जो कारोबार ऐं पैसा कमाइण, को वास्तो कोन्हे त आवाम सां. ऐं जोखियो ग़रीब खे मारे करे उछलाए वियो, उनजो लाश कोन्हे. जेके हुनजा MP MNA छो न सभिनी खे सस्पेंड कर, सस्पेंड छा ॿधी करे हुनजी मेंबरशिप ख़तमु कर. हिकिड़ो जीतो जागतो सुहिणो नौजवान माण्हू ऐं उन्हनि जो पंहिंजो उहे जेके माण्हू पीपल्स पार्टी ते जान ॾींदा हुया, उन्हनि खे हुननि क़तलु कयो आहे. ऐं चवनि था भई असां पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु जेके FIR कटी आहे, FIR कटण खां पोइ SP जेका नथो ॿधे हुननि खे, त केरु हुननि खे ॿधो. पुलिस जेकॾहिं नथो ॿधे, जेकॾहिं FIR वञे थी किथे ॿधण कंहिं माण्हू खे, त पुलिस अची हुन माण्हू खे छिके खणी थी वञे. उहे कहिड़ो कानून आहे? हे 2 कानून आहिनि. चाहे हीअ त कॾो को चाहिनि था त असां खां हुकूमत PTI खसे त असां हो थी वञूं, मज़लूम थी वञूं.
हे त असांजी बुर्दबारी आहे जो असां हिनखे चऊं था न तव्हां हलो तव्हां मुंहुं ॾियो माण्हू खे पर यकीन कयो सभिनी त पीपल्स पार्टी हाणे अवामी पार्टी न आहे कंहिं वक़्त में जेका साईं ॻाल्हि कई त भई सोशलिज़म वारा मैच जे तहत सोशलिज़म जी ॻाल्हि भुटे साहिबु कई उन पंहिंजूं ज़मीना ॾिनियूं ग़रीबनि खे ऐं बेनज़ीर साहिबा ताईं पीपल्स पार्टी हुई ऐं बेनज़ीर साहिबा खे अलाह साईं जन्नत में जॻह ॾींदो उहा उन जे शहादत खां पोइ मां चवां थो पीपल्स पार्टी न आहे हिन दफ़े जेकर तव्हां इलेक्शन ॾिसो न त इलेक्शन ॾिसो त इनशा ताला हिननि खे 30 सीटूं बि कोन मिलंदियूं। मेहताब साहिब गुफ़्तगू तव्हां ॿुधी छा चवंदो अॼु सदर बि मीरपुर ख़ासि में लथल आहे पाकिस्तान जो सदर ऐं गवर्नर इमरान इस्माइल पिणु इहा दावा करे थो त 2023 में सिंध अंदरि PTI हुकूमत ठाहींदी। सिंध में PTI जूं सरगर्मियूं वधंदे नज़र अचनि थियूं। कुझु ॾींहं अॻु में असद उमर पारां कोठड़ी में जलसो कयो वियो हो, इन खां अॻु में शाह महमूद कुरैशी पारां थरपारकर में जलसो कयो वियो हो, छा चवंदो? ये चूंड जी सरगर्मियूं यकीनन हाणे शुरू थींदियूं पर मां सम्झां थी त पंहिंजो PTI वारनि पंहिंजे PTI वारा हुजनि या नवाज़ लीग वारा हुजनि उन्हनि खे हिकिड़ो खुलियल मैदान मिलियो हुयो 2008 खां वठी 13 खां वठी हिन महिल ताईं पर जॾहिं नवाज़ लीग हुकूमत में हुई त उन्हनि सिंध खे सफ़ा इग्नोर कयो सफ़ा नज़रअंदाज़ कयो उन्हनि खे उन में हाणे उन्हनि जी पंहिंजी हिकु अंडरस्टैंडिंग हूंदी त असां तव्हां ॾिए कोन था अचूं तव्हां न अचो या वरी हाणे PTI वारनि जेकॾहिं सरगर्मियूं शुरू कयूं आहिनि त मां सम्झां थी त वक़्तु तमामु विञाए चुका आहिनि। हिननि खे हिकिड़ो खुलियल मैदान मिलियो हुयो शुरू खां वठी जेकॾहिं हू माण्हुनि सां राब्ता रखनि हा अचनि हा ॾिसनि हा उन्हनि जी वाहवर कनि हा हू त फेडरल गवर्नमेंट त हुननि जी हुई पर हुननि कोई मौसर क़िस्म जा माण्हू कोन तलाश कया आहिनि कंहिं बि इलाइक़े में कुझु जेके माण्हू वरिता अथऊं उन्हनि जी एतिरी मूंखे असर रसूख़ नथो नज़र अचे चाहे मीरपुर ख़ासि हुजे या किथे बि हुजे सो इहो मुंहिंजे ख़्याल में क़बल वक़्तु थींदो इहो चवणु त हू सभु कुझु कढी हर को माण्हू चवे थो दावा करे थो पर उन्हनि खे जेके ज़मीनी हक़ाइक़ खे नज़र में रखणु तमामु ज़रूरी आहे। अञा साल पियो आहे खोड़ शयूं बदिलजी वेंदियूं खोड़ शयूं थी वेंदियूं पर माण्हुनि जे दर्द जो दरमान जेसि ताईं कोन थो थिए माण्हू जी तकलीफ़ूं नथियूं घटि थियनि रोज़मर्रा जा जेके मसइला आहिनि उन्हनि खे कोई एड्रेस नथो करे महांगाई चोट चढ़ी वई आहे तव्हांखे बि अहसासु थींदो बिल्कुलु असां जहिड़ा माण्हू बि परेशान थी विया आहिनि त उन्हनि खे जेसि ताईं नथो एड्रेस कयो वञे त ही नारनि ते उमेदुनि ते त बसि सबुरु कयो उनजे लाइ हिकिड़ी तमामु मुअसर लीडरशिप खपंदी आहे जेका चवे त हाणे मूंसां गॾु तव्हां बायोमेट्रिक ॾियो त माण्हू टिपे ॾियण लाइ तयारु थी वेंदा आहिनि पर हाणे असांखे इहो अहिड़े क़िस्म जी का मुअसर लीडरशिप मथे नज़र कोन थी अचे पई ऐं रुॻो ॻाल्हियुनि करण सां त मसइलो हल नथो थिए पियो तमामु घणी फ़हम जी फ़रासत जी सब्र जी ऐं इस्तक़ामत जी पर उनजो नतीजो सुठो निकिरणो तॾहिं आहे जॾहिं माण्हू चवनि था हा ॿेली हिननि असांजे लाइ कुझु कयो तॾहिं वञी तव्हां चओ बाक़ी हाणे जेकॾहिं गवर्नमेंट स्पॉन्सर बि जलसा थियनि बि था या जलसा किथे तव्हां कयो था त माण्हू गॾु बि थी था वञनि पिया पर उहे माण्हू फ़ैसिलो कहिड़ो कंदा उहो हुकूमत जी कारकर्दगी ते ई हुनजो दारो मदार आहे उहो चवण सां कुझु कोन थो थिए पियो। ठीकु शुजरा साहिब PTI सिंध में इत्तेहादियुनि खे छा डिलीवर करे ॾेई सघी आहे? तव्हां ॾिसो त MQM पाकिस्तान पारां ख़दशनि जो इज़हार कयो वियो GDA तमामु घणो मायूस लॻी पई आहे हुकूमत मां त तव्हां सिंध में डिलीवर करण जी या सिंध में हुकूमत ठाहिण जी 2023 में कहिड़े उन सां ॻाल्हि कयो था कहिड़ी उमेद सां ॻाल्हि कयो था कहिड़े यकीन सां जॾहिं तव्हांजा इत्तेहादी हिन वक़्त ताईं तव्हां मां नाख़ुशि आहिनि? मां त अर्ज़ु कयुमि जीअं तव्हां त इत्तेहादी जे माण्हू चवनि था पिया असां प्रेस कॉन्फ्रेंसूं कयूं आहिनि उन्हनि बाक़ाइदा बिल्कुलु इहा ॻाल्हि कंहिंखां ॻुझी न रही। ॾिसो न प्रेस कॉन्फ्रेंस चवणु त ठीकु आहे असांजे ख़दशा आहिनि नाराज़गी बि ख़दशा थी सघंदा नाराज़गी ॿी ॻाल्हि हूंदी आहे थी सघे ख़दशा उन्हनि खे MQM पाकिस्तान त वक़्त खां अॻे चूंडनि जी बि ॻाल्हि करे छॾी MQM जी त ॻाल्हि ई न कयो उहा पार्टी त इत्तेहादी न आहे तव्हांजी इत्तेहादी आहे MQM खे मां चङी तरह छो जो मां कराची में सियासत कंदो आहियां मां चङी तरह सुञाणा MQM वारनि खे उन्हनि जो मसइलो पंहिंजो हूंदो आहे बाक़ी GDA जो मसइलो आहे GDA खे हिकु वज़रात ॾिनी अथसि ॿियो बि जेको चवंदा त उहे कनि था पिया ऐं असां उनखे अकेलो कोन छॾींदासीं जेके बि उनजा जाइज़ मसइला हूंदा असां उनजी मदद कंदासीं
ऐं तव्हांखे यकीन ॾियारां थो त GDA बि असां सां गॾु हूंदी चौथों साल आहे मुंहिंजे ख़्याल में हुकूमत खे, बाक़ी थोरो वक़्तु वञी बचियो आहे, अञा कॾहिं डिलीवर थी सघंदो या अञा कॾहिं इत्तादी खे तव्हां इत्तादी में ख़ुशि करे सघंदो? सर ॿ टे साल त असां यको कोशिशि कईसीं त हिन में पाकिस्तान स्टेबल थिए। माशाल्लाह थोरो स्टेबल थियो आहे। महांगाई आहे, तमामु घणी महांगाई आहे। असां वटि बि थोरो फुक़दान आहे त जेके चङा माण्हू आहिनि उन्हनि खे जाइज़ जेका सीट ॾिने ऐं उनखे ॾिनी वञे त शायदि असां में थोरी घणी कम करण जी PTI में बि ईअं आहे। PTI में बि इहा आहे त उनमें जेके सुठा माण्हू आहिनि थोरो अॻिते अचणु खपनि ऐं उन अॻिते ईंदा त पोइ अञा वधीक, छो जो ख़ान साहब पाण बज़ात ख़ुदि ॾाढो सुठो माण्हू आहे। उन जेतिरो पाकिस्तान जे मसइले खे दुनिया में उजारियो कयो आहे कंहिं बि मां लीडर अहिड़ो कोन ॾिठुमि। भुट्टे साहब वाहिद हिकिड़ो हूंदो जंहिं अक़वाम मुतहिदा में तक़रीर कई, पोइ इमरान ख़ान तक़रीर कई, खुले तक़रीर कई। त विजन सुठो आहे उन्हनि जो, पर उन में अञा जीअं अवाम जी डिलीवरेंस आहे उहा अञा महांगाई जे करे फुक़दान आहे। डॉक्टर साहब, शुजरा साहब ने बिल्कुल खुलेआम कह दिया कि भाई लोगों की जो सिलेक्शन है वो ज़रा गलत होती है, किसको कौन सा वज़ीर है, कोई कौन सा वज़ीर, ये जो करप्शन के स्कैंडल्स हैं उन्होंने कहा वज़ीर आज़म की बज़ात ख़ुद नीयत जो है वो अच्छी है। सिंध के हवाले से अगर बात की जाए तो हुकूमत के इत्तेहादी भी नाखुश हैं, वो मुख्तलिफ वक्तों पर इजहार भी कर चुके हैं इस बात का कि उन्होंने हुकूमत से जिन शराइत पे शमूलियत इख्तियार की थी ना वो पूरी की गई हैं, ना उन्हें कोई ऐसा कोई ख़ास पैकेज वगैरह दिया गया है। देखिए, ये जो असल इशू है ना जिसके ऊपर MKM की बात आ रही है कि ये सिंध के नुमाइंदा हैं और इन्होंने ये किया है, तो असल इशू तो है फेयर इलेक्शन का इशू। हाँ। जिसके ऊपर इमरान खान ये कह रहे थे कि मैं ये वोटिंग मशीन लेकर आ गया हूँ, इसकी बुनियाद पे इलेक्शन होना चाहिए, इसके नतीजे में एक फेयर इलेक्शन हो जाएगा, वोटिंग फेयर हो जाएगी। उसके बाद और उसके पहले की धांधली वो एक अलग इशू है, लेकिन चले वोट जो पड़ेगा वो उससे। अच्छा, इसके ऊपर अपोजिशन ने ये कहा कि नहीं ये तो धांधली का मंसूबा है। अच्छा, इमरान खान के बारे में कहा जाता है कि सरे आईना मेरा अक्स है, पसे आईना कोई और है। तो अभी तक तो यही चल रहा था कि पसे आईना वाला खेल चल रहा है, लेकिन जब से ये MKM बोली है तो इससे तो पता चल रहा है कि ये तो पसे MKM की अपनी तो कोई ज़ुबान नहीं होती ना, MKM तो चाबी से चलने वाला खिलौना है। तो इसका मतलब ये है कि ये तकलीफ़ तो कहीं और तक जा रही है और ये तो खान का ही कोई अपना कोई वो लग रहा है और वो इसको लाना चाह रहा है। और उसकी वजह से अब पहले तो अपोजिशन, यानी अपोजिशन फजलुर रहमान साहब, आप खौफ करें खुदा का कि वो मतलब उनके साथ सब लोग लगे हुए हैं। अच्छा, वो सब मिल भी जाते हैं इनके ऊपर, तो वो सब मिल के ये कह रहे हैं कि जी ये धांधली होगी, धांधली होगी। अब तो पता चल रहा है कि जी ये जो बिलावल साहब हैं, ये जो शहबाज शरीफ साहब हैं, ये सब कोई वो कह रहा है भाई शीन लीग को आप मौका दीजिए, वो कह रहे हैं नहीं आप मुझे मौका दीजिए। और वो अब MKM भी माशाल्लाह जैसे कहते हैं कि मेंढक को देख देख के भी मेंढकी को भी छींक आनी शुरू हो गई है, इन्होंने भी छींकना शुरू कर दिया है। तो इनके छींकने से तो पता चल रहा है कि ये चुगली खा रहा है ये मसला ना, कि ये मसला कुछ और है। फिर इसका मतलब है फिर तो अब तो दिल चाहता है कि भाई अगर ये इमरान खान फेयर तरीके से ला रहा है तो आना चाहिए। नहीं, क्यों नहीं? इस मुल्क का देखें, इस मुल्क के अगर जमहूरी अमल के ऊपर आप इस तरह से कब्जा करके रखेंगे, आप इस तरह से शबखून मारेंगे। आप इस हक में हैं, EVM के हक में हैं आप इस? हम तो फ्री एंड फेयर इलेक्शन के हक में। तो कह रहे हैं कि इसी के जरिए होंगे ना जो हम इस्लाहात ला रहे हैं। ये एक जरिया है जिसके बारे में लोग कह रहे थे कि ये कोई और ला रहा है, सामने ये है। हाँ। अब तो MKM के बोलने से और ये जो दूसरे हैं इनके नाम भी उनके याद नहीं रहता, ये नाम अचानक काफली के मेरा ख्याल है, काफली। तो ये काफली क्या है भाई? मतलब कोई डिफाइन करने की जरूरत है। ये MKM क्या है, क्या डिफाइन करने की जरूरत है? और MKM बताइए आप जरा, आप कह रहे हैं कि आपके जो है मुतालबात थे वो पूरे नहीं किए गए। आपको तो 100 दफा इनको तलाक दे के बाहर होना चाहिए था, अभी आपको तो सड़कों के ऊपर होना चाहिए था, आपको तो मर्दमशुमारी के मसले पे ही गवर्नमेंट से अलग हो जाना चाहिए था। किया जाए, इख्तिदारी तो आप नहीं हो वो जो आप कह रहे हो, ये MKM नहीं है, ये इसका नाम MKM रखा हुआ है, बावजूद रखा होगा हो सकता है। तो इसलिए देखिए मामलात तो जो है वो तो इसलिए इस मुल्क में फ्री एंड फेयर इलेक्शन के ऊपर पूरी कौम का इत्तेफाक होना चाहिए। और फ्री एंड फेयर इलेक्शन के नाम पे ये जागीरदारी भी जो है ये धांधली का एक सिंबल है। प्री इलेक्शन धांधली भी ख़त्म होनी चाहिए, पोस्ट इलेक्शन धांधली भी ख़त्म होनी चाहिए। और ये जो इस मुल्क में इलेक्शन में होता है ना कि जी पहले से तय कर लिया जाता है कि फलां जीतेंगे और फलां हारेंगे,
फलां को हुकूमत देने का तय कर लिया गया है। भाई आप अगर इतने ज़्यादा जमहूरी हैं तो आप इन चीज़ों के ऊपर बात करें ना। क्यों फजलुर रहमान साहब, बिलावल साहब, ये शहबाज शरीफ, और ये अब तो सुना नवाज शरीफ की आवाज़ भी अब दबनी शुरू हो गई है, पतली होनी शुरू हो गई है। तो खेल तो वही हो रहा है। प्रोग्राम जो वक्त खत्म थे पियो, हिकिड़े मिंट में मां ते तव्हांजो बि व्यू चाहींदसि अची वञे इंतखाबी इस्लाहात जे हवाले सां, चूंड सुधारनि जे हवाले सां। जी मेहताब साहिब, मुंहिंजी आवाज़ अचे पई तव्हां ताईं? जी त मां सम्झो न तव्हां छा चयो। प्रोग्राम जो मुंहिंजो वक्त बि ख़त्म थो थिए, हिकिड़ो मिंट आहे मूं वटि। मां चाहींदमि जीअं डॉक्टर साहब बि ॻाल्हायो इन मामले ते त फ्री एंड फेयर इलेक्शन थियण जी ज़रूरत आहे। हुकूमत हिकिड़ो ज़रियो आंदो आहे ईवीएम मशीन जे ज़रिए, त भई अचो इन चूंड सुधारनि जो जेको हिकिड़ो ज़रियो असां आंदो आहे उन ते अपोज़िशन बि मुतफ़िक़ थिए, वेही करे डायलॉग कजनि। तव्हां छा चवंदव? बिल्कुलु सही। जेसि ताईं त सभु पार्टियूं मुतफ़िक़ नथियूं थियनि ऐं कोई बि माण्हू पंहिंजो अंदरि चाहे उहो सही छो न तरीक़ो हुजे मरण जी कोशिशि कंदो, त वरी बि इहा शइ इख़्तिलाफ़ी थी वेंदी, उन ते मुख़्तलिफ़ राया थी वेंदा। वरी उहो जेको हाराइण वारो हूंदो चवंदो त के धांधली थी आहे। इन करे सभिनी जो कंहिं बि जेको बि सिलसिलो थिए थो उन ते मुतफ़िक़ थियणु तमामु ज़रूरी आहे। बड़ी मेहरबानी मेहताब अकबर राशिदी साहबा, तव्हां असांखे प्रोग्राम में ज्वाइन कयो। आप दोनों मोज़िज़ मेहमानों का बहुत शुक्रिया। वरी मेहरबानी शुजरा साहब तव्हांजी बि। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम जो वक़्तु पिण ते पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।